सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। सभिनी साथियुनि दोस्तनि भाउरनि ऐं भेनरुनि खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण सिंध में 12वीं सदी ईसवीअ जे हिकु अहम तारीख़ी किरदार बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिं बाबति तारीख़दान लिखनि था त हू सिंध जे सिपह सालारनि जी सूरियाई ऐं नामवर ॾातारनि जी सखावत जा किसा ॻाईंदो हुयो ऐं दान बि वसूल कंदो हो त दाद बि वसूल कंदो हो। हू सिंध जे सूमरनि ऐं समन जे दौरे हाकमियत जो दौरे इक़्तिदार जो मशहूरु मंगतो हुयो, रागी हुयो, चारण हुयो, जेको सिंधी शाइरीअ में गाह हिकु सनफ़ आहे शाइरीअ जी, उनजो बानी हुयो ऐं सिंधी मौसीक़ी में कीरत जो बि बानी हुयो। हाणे कीरत जेका आहे उहा सूरियनि सरवेचनि जे साराह ऐं वाखाण वारे ॻाइण खे चइबो आहे, जंहिंमां विहाग ऐं प्रभाती राग जनम वरितो। इहो समंग चारण हो। अॼु पाण समंग चारण बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे आख़िर ताईं ॿुधनि, उन ते पंहिंजी राय ॾियनि ऐं दोस्तनि सां शेयर कनि। असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कनि, जीअं हिन क़िस्म जूं वीडियोज़ संदनि ताईं पहुचंदियूं रहनि। हाणे असल में छा आहे त जॾहिं क़दीम दौर में प्रोपेगेंडा जा ज़रिया घटि हुया, न अॼोके दौर वांगुरु अख़बारूं हुयूं, न रिसाला हुया, न इंटरनेट हुई, उन वक़्तु प्रोपेगेंडा जा अहम ज़रिया जेके हूंदा हुआ उहे चारण हूंदा हुआ, भट हूंदा हुया। हिकु हंध खां ॿिए हंध ताईं ॻाल्हि पहुचाईंदा हुया, नियापो पहुचाईंदा हुया, माण्हुनि में इतिहाद ऐं भाईचारे जो हिकिड़ो किरदारु अदा कंदा हुया। हाणे असल में छा आहे त जंग वक़्तु जंगी शाइरीअ जे ज़रिए हू अवाम ऐं फ़ौजुनि खे मुतहद कंदा हुआ, उन्हनि में जोश ऐं विलवलो पैदा कंदा हुया। जॾहिं अमन ऐं सुलह हूंदो हो त उन वक़्तु ख़ुशहालीअ जा गीत ॻाईंदा हुया। डॉक्टर नबी बख्श बलोच लिखे थो त इहे चारण ख़ासि ख़बरूं ॾींदड़ ऐं हलाईंदड़ हुआ। इन ई लिहाज़ सां हू उन दौर जा ॼण अख़बारनवीस हुया, माना सहाफ़ी हुया। हू पंहिंजे वक़्त जा शाइर बि हुया, सुगड़ बि हुया ऐं हुनरमंद ॻाईंदड़ हुया। हू ॻाहनि ऐं ॻाइण ज़रिए मुल्का मुल्क ख़बरूं पहुचाईंदा हुया। उन ई करे अवाम संदन वॾी इज़त कंदो हो ऐं माण्हुनि ते संदन असर रसूख़ हूंदो हो। माण्हू संदन ॻाल्हि बि मञींदा हुया। हिननि पंहिंजे दस्तूरी रवायत मूजिबि हमेशह हक़ीक़त खे बयान ते कयो। जेके भट ऐं चारण हूंदा हुआ उन कोशिशि कंदा हुआ त हक़ीक़त खे बयानु कयूं, जीअं अवाम जो मथियुनि भरवसो क़ाइमु रहे। जेकॾहिं कंहिं चङो कारनामो थिए कयो त उनखे चङो थिए चयूं, पर जेकॾहिं कंहिं मदो कमु थिए कयो, ग़लति कमु थिए कयो त उनखे ग़लति कोठियूं। सॼणनि सखियुनि चङनि मठनि ऐं सूर्यनि जी साराह थे कयूं त वरी जेके बदख़्वाह हुया, धारियनि दुश्मननि जा एजेंट हुया, त उन्हनि जे वरी हुननि जा शाइरी ऐं पंहिंजे फन ज़रिए ॻिचीअ मथां हूंदा हुआ। हाणे समंग जेको हुयो उहो समन ऐं सूमरनि जे दौर जो हिकिड़ो अहम किरदारु आहे। पाण पहिरियां बि ज़िक्र कयो आहे त हू उन सूमरनि ऐं समन जे दौर जो मशहूरु मंगतो, रागी ऐं चारण हुयो। समंग जे जेको गायकी जो अंदाज़ हूंदो हो हिकिड़ो पंहिंजी नोयत जो हूंदो हो ऐं हू ॻाए वॼाए दान वठंदो हो। डॉक्टर बलोच लिखे थो त हिन चारण जो सोमिंग लक़ब हो। सौमिंग यानी पूरी सव जी सदा हणंदड़। पोइ सोमिंग जेको आहे सो सौ मंग मां वरी
समंग थी वियो। माना पूरो 100 जी सदा हणंदो हो। जॾहिं बादशाही दरबार में हूंदो हो त जेकॾहिं कंहिं ख़ुशि थी इनाम आछुसि त 100 खां घटि पंहिंजे शान जी घटिताई सम्झी उनखे क़बूल न कंदो हो। पोइ भली खणी इहो सभु विराए छॾे, पर वठंदो वरी बि 100 हो। पोइ कहिड़ी बि जिन्स हुजे पर उनजा नंग पूरा 100 हुजनि। हाणे समंग चारण असुल सिंध ऐं कच्छ जे सरहद वारे इलाइक़े जे कीराकोट जो रहाकू। सिंध ऐं कच्छ, हाणे उन टाइम ते कच्छ जो इलाइक़ो सिंध जो हिसो हुयो, जोग्राफी हदनि में हुयो। ऐं ही समंग जेको हुयो उन इलाइक़े जो कीराकोट जो रवासी ऐं जाम लाखे जे राज जो मंगणहार हो। हू सदाईं सैर सफ़र में रहंदो हो, हलंदो वतंदो हो, ॻाईंदो वतंदो हो। सिंध जे सिपह सालारनि जी सूरियाई ऐं नामवर ॾातारनि जी सखावत जा किसा ॻाईंदो वॼाईंदो वतंदो हो, दान वसूल कंदो हो। तारीख़दान लिखनि था त समंग वटि ख़ुदि पाण जजोमाल हो ऐं जॾहिं बि कंहिं वटि ईंदो हो त तंतराक सां अची लहंदो हो। माना ही आम फ़क़ीर न हूंदो हो। हिकु दफ़े सूमरनि जे पोएं हाकिम हमीर सूमरे वटि आयो त खच्चर, घोड़ा ऐं माल मता जेको खेसि दान में मिलियो हुअसि ऐं ॿिया केतिरा बाना बालका ऐं नौकर चाकर गॾु हुयसि। हमीर संदसि पोज़ीशन ॾिसी छड़ी। हू बादशाह, हू मंगतो फ़क़ीर, पर हुन वटि जेको माल मता हुयो उन हाकिम हमीर जा अंदर ई साड़े छॾियो। इन करे हमीर जेको आहे सो कावड़ में अची या हुनजो ठठ ठांगर बर्दाश्त न करे हुनजो राति विच में जॾहिं हू हुते संदसि वटि आयो त राति जो हुनजी चोरी कराए छॾी। घोड़ा माल मता खचर जेके हुयसि चोरी कराए छॾिया। समंग सुबुह जो जॾहिं बादशाह वटि दाहीं थी आयो त हमीर खेसि न ॿुधो, खेसि वरंदी न ॾिनी। वेतर हुनखे काठ में विझी छॾियईं, माना जेल में विझी छॾियईं। जितां कुझु ॿियनि चङनि मुड़ुसनि जे चवण ते आज़ादु थियो, तॾहिं हिन ज़ालिम हाकिम ख़िलाफ़ दिलि मां आह कढी हमीर खां पेई सूमरनि खां वेई, हमीर खां पोइ राज न माणनि सूमरा। माना हुन पारातो ॾिनो कावड़ में अची त हमीर खां पेई सूमरनि खां वेई, माना हाणे हुकूमत सूमरनि खां वई, हमीर खां पोइ राज सूमरा न माणींदा। समंग चारण उन खां पोइ सिंध जे हिन ज़ालिम हाकिम ख़िलाफ़ मुल्क में बग़ावत जी बाहि ॿारे ॾिनी। वाहण ऐं वस्ती वियो। अवाम खे हिन ज़ालिम हुक्मरान ख़िलाफ़ उभारींदो रहियो। असल में छा हो त तारीख़दान लिखनि था हमीर सूमरे जो दौरु ॾाढ ऐं ॾहकाव जो दौरु हो, अवाम सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो दौरु हो। शरीफ़ जी का बि इज़त महफ़ूज़ न हुई। समंग फ़क़ीर उन जो ज़िक्र हिन तरह थो करे त सतीं हो सोजरो अठी थी ऊंदा, हमी राणी बाहि विसाए वरियनि खे। सतीं हो सोजरो अठी थी ऊंदा, हमी राणी बाहि विसाए वरियनि खे। अहिड़ी तरह जेको समंग चारण सूमरनि जी हुकूमत ख़िलाफ़ ऋण ॿारे ॾिनो ऐं सिंध जे अवाम खे हाकिम ख़िलाफ़ उथारे बीहारियो, जंहिंजो नतीजो छा निकितो त अवाम सूमरनि जे ख़िलाफ़ थी वियो। समन सूमरनि जे हुकूमत ते कब्ज़ो करे वरितो, सूमरनि खे बेदख़ल करे छॾियो, हमीर जी हुकूमत ख़तमु थी वई। हाणे जॾहिं सिंध में समन जी हुकूमत क़ाइमु थी तॾहिं हिननि समंग खे वरी अहमियत ॾिनी। हू ॼामनि वटि घटि वेंदो हो, पर इहे दान घर ते ॾियारे मोकिलींदा हुयसि।
समंग संदन इन इंसान दोस्ती हर दिल अज़ीज़ी ऐं ग़रीब नवाज़ीअ जे गुणनि खे ॻायो आहे। सिंध जे तारीख़ में हिन जो मक़ाम उन करे बि बुलंद आहे जो हिन सॼी समाज बिरादरीअ मां 7 सूर्य, वरी तो तव्हांखे ॿुधायां त समंग चारण सॼी समाज बिरादरी मां 7 सूर्य ऐं 10 ॾातार ॻणे ॻाया, जिन सिंध जे ग़रीब आवाम खे पंहिंजी सखावत ऐं सूर्याईअ सां अॾे छॾियो। इहे 10 ॾातार आहिनि सखी, सुपड़, ॼाम चोटाई, राय ॾियाच चावड़ो, जखरो ओढाई, ओढो जखराणी, लाखो फुलाणी, ॼाम किरन, ॼाम हणंद थधियाणी, सब्बू धट आगड़ो, विकियो ॾातार ऐं साहड़ ॼाम रूंझो। वरी जेके 7 सरफरोश आहिनि, बहादुर आहिनि, जिन खे उन ॻायो, उन्हनि में ॼाम उनड़ वीर, अबड़ो अड़बंग, पौंरो पावंग, बांको बडामाणी, कारायड़ो कूंधर, होथी वरियाम ऐं लाखो फुलाणी। हाणे इहे जेके किरदार आहिनि उन्हनि सिंध जी बका ऐं सालमियत लाइ, सिंध जे अवाम जे सुख ऐं आज़ादीअ लाइ पंहिंजूं जानियूं घोरे छॾियूं। इन करे समंग उन्हनि खे ॻायो। हाणे समंग चारण जी दादा सिंधी पंहिंजे मज़मून में लिखे थो त समंग चारण जी ख़ासि खूबी हीअ आहे त हिन खे जेको बि दान मिलंदो हो सॼो ग़रीब अवाम में विराए छॾींदो। इन करे खेसि मिसकीन माण्हू पिया घुरंदा हुआ, उनखे सां प्यारु कंदा हुआ, मोहबत कंदा हुआ, उनखे यादि कंदा हुआ, संदसि गुफ़्तनि ऐं ॿोलनि खे पसंदि कंदा हुआ। समंग चारण बाबति तारीख़दान लिखनि था त समंग चारण हिकु अहिड़ी हस्ती आहे जंहिंखे वॾी तारीख़ी अहमियत हासिलु आहे। सिंध जे तारीख़ में संदसि नालो सदाईं यादि रहंदो। सिंधी अदब ऐं उनजी तारीख़ में हिन जी शख़्सियत नुमायान आहे। असांजे अदब ऐं तारीख़ी रवायतुनि में कंहिं न कंहिं रूप में समंग चारण चेरो रहंदो आयो आहे। सदियुनि जूं सदियूं ओरांघींदो पाण सां गॾु अयामनि जा ओहञाण अॻिते धिकींदो अची 20हीं सदीअ में मुंहुं कढियो अथसि। संदसि नालो, समंग जो नालो अॼु ताईं क़ाइमु ऐं दाइमु आहे। छो? छाजे करे जो हुन जा लाफ़ानी गुफ़्ता ऐं अमर ॿोल खेसि अॼु बि ज़िंदा रखे वेठा आहिनि। समंग चारण 12हीं सदीअ जो इहो तारीख़ी किरदारु आहे जंहिं पंहिंजे गाहनि में असांजे सिंध जे काफ़ी तारीख़ खे महफ़ूज़ कयो ऐं अहिड़ी तरह अवाम में बि तारीख़ी शऊर पैदा कयो, खेनि मुल्की हालतुनि खां वाक़ुफ़ु कयो, पंहिंजे अवाम खे पंहिंजी धरती ऐं वतन सां ॻंढियो, उन्हनि में जज़्बो जाॻायो त पंहिंजे वतन ऐं धरती ऐं अवाम ऐं आम माण्हूअ लाइ अवां ज़ालमनि सां मुहाॾो अटकायो, ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत पैदा कयो, बग़ावत पैदा करण जी सघ पैदा कयो। जेकॾहिं पाण ईअं चइजे त समंग उन दौर जो हिकु इनक़िलाबी किरदारु हुयो त उन में को बि करतार न थींदो। छाजे करे जो हुन ज़ालिम हुक्मराननि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो, माण्हुनि जो साथ ॾिनो, माण्हुनि सां गॾु संदन ख़ुशी ऐं ख़ुशहाली में भाङे भाईवार रहियो। उन जिदोजहद में हू भाङे भाईवार रहियो। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदो।